बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं नुसरत सैर अब्बासी, मेंबर सिंध असेंबली, रेडियो पाकिस्तान खैरपुर जे हिन प्लेटफॉर्म ता मां तमाम सिंध वासिन, मुंहिंजा भाइर भेनरूं, बुज़ुर्ग, नौजवान, नंढड़ा ॿारड़ा, जेको जेको बि रेडियो पाकिस्तान खैरपुर जो आवाज़ ॿुधे पियो, उन्हनि सभिनीनि खे नुसरत सैर अब्बासी हिकिड़ो मैसेज ॾिए पई। जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त पूरी दुनिया में करोना जहिड़ो वायरस हिकिड़ी अहिड़ी बीमारी जंहिंजो हिन दुनिया में इलाज इन महिल ताईं कोन ॻोल्हे सघिया आहिनि। सॼी दुनिया जे वॾे वॾे मुल्कनि में इहो वायरस पखिड़िजी वियो आहे। उहे मुल्क जेके असां खां इलाही हज़ारे गुना असां खां वधीक तरक़ी करे चुका आहिनि, इटली, चाइना हुजे, अमेरिका हुजे, बर्तानिया हुजे, ॿिया केतिरा बि मुल्क आहिनि, उन्हनि सभिनीनि में हिन वायरस जे करे हद खां वधीक माण्हुनि जी मौतूं थी चुकियूं आहिनि। छो जो इन्हनि मां कुझु ममालिक जीअं इटली आहे या ॿिया, उन्हनि इन खे बिल्कुलु आसान सम्झो। हिननि सम्झो त इहो वायरस कोई अहिड़ी वॾी शइ न आहे, असांखे कुझु बि न कंदो, ख़ासि तौर ते इटली, जंहिंजे करे सभिनीनि खां वधीक जेके माण्हू मुआ आहिनि उहे इटली में मुआ आहिनि। हे वायरस अहिड़ी शइ आहे जेको इंसान जी निछ मां ज़ुकाम जे करे, खंघि जे करे हथनि में चिंबड़ी थो वञे, कपिड़नि में चिंबड़ी थो वञे, उन खां पोइ ॿियो माण्हू जेको बि हुनजो घर भाती हूंदो, माउ पीउ भेण भाउ जेके हुन खां वेझा हूंदा उन्हनि खे चिंबड़ंदो। उन खां पोइ उहो माण्हू जॾहिं घर खां ॿाहिरि वेंदो त ॿिए खे चिंबड़ंदो। ईअं चिंबड़ंदे चिंबड़ंदे हद खां वधीक इन वायरस जा मरीज़ वधंदा वेंदा। सो असांजे पाकिस्तान में बि हिन वायरस अची पंहिंजा विझी चुका आहे ऐं इलाही असांजे मुल्क में बि इलाही माण्हू पॉज़िटिव निकिता आहिनि। सो मां नुसरत सैर अब्बासी तव्हां तमामु सिंध वासियुनि खे, मुंहिंजा ॻोठ में, देहनि में, यूसिन में, मुंहिंजी माइरूं, मुंहिंजी नानियूं, ॾाॾियूं, भाउ, मुंहिंजी भेणूं, जेके जेके मुंहिंजो आवाज़ ॿुधनि पिया, असेंबली में त ॿुधंदा आहियो, पर अॼु मां रेडियो पाकिस्तान खैरपुर जे तवसु सां तव्हां सभिनीनि सां मुखातिब आहियां। एॾी मुश्किल वक़्त में असां गुज़रूं पिया, ख़ासि तौर ते पाकिस्तान में ऐं सिंध में। असांजे वटि एतिरी हेल्थ जे हवाले सां, दवाउनि जे हवाले सां, हॉस्पिटल में उहे तमामु शयूं कोन्हनि जेके हिन वायरस जे हवाले सां हुनखे क़ाबू करे सघनि। असांजी अस्पतालुनि में उहे शयूं कोन्हनि। महिरबानी कजो, महिरबानी कयो, जेके जेके तव्हांखे हिदायतूं मिलनि थियूं तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे मुहलनि में, तव्हांजे टेलीविज़न ते, तव्हांजे रेडियो जे ज़रिए तव्हांखे जेके हिदायतूं थियूं मिलनि उन्हनि ते अमल कयो। घर में वेहो, खामखा में ॿाहिरि न निकिरो, पंहिंजे बच्चनि खे बि चुपड़ी करे पंहिंजे घर में विहारियो, ॿारनि ते खे बि सम्झायो त हे ॾाढो मुश्किल वक़्तु आहे। हिन वक़्त खां निकिरणु, हिन कोरोना जहिड़े वायरस, हिन बीमारी खां बचण जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन सां विढ़ण जो हिकु ई तरीक़ो आहे त असां हिन खां बचूं, पंहिंजे पाण खे एहतियात कयूं, पंहिंजे घरनि में वेही रहूं, बार बार हथ धोऊं। ॿाहिरि बि उहो निकिरे जेको को सौदो सीधो को अहिड़ी शइ वठणु वञे, बाक़ी वापसि अची हथ धोई साबुण सां साफ़ सुथिरो करे अची पंहिंजे घर भातियुनि सां वेहे। जेकॾहिं असां हिननि तमामु शयुनि ते अमल न कयो, असां बाक़ाइदा लापरवाही कई, इहो चयोसीं कुझु न थींदो, मौत बि बरहक आहे, पर अलाह साईं ईअं बि चयो आहे त एहतियात बि कयो। जेकॾहिं हुजे हा त इंसान जूं 1000 बीमारियूं ईअं ख़तमु थी वञनि हा। एहतियात ज़रूरी आहे। असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चयो त पंहिंजे लाइ, पंहिंजी ज़ात, पंहिंजे जिस्म जे लाइ एहतियात ज़रूरी आहे। सो इहा एहतियात आहे त तव्हांखे ॿाहिरि न आहे निकिरणो, खामखा में अंदरि वेही रहणो आहे। जेसि ताणी हुकूमत थी चवे त ॿाहिरि न आहे निकिरणो, ॿाहिरि निकिरंदासीं त इहा असां वधीक फैलाईंदासीं। पंहिंजे जिस्म खे साफ़ रखिणो आहे। पंहिंजे घर भातियुनि खे जे लाइ जेकॾहिं उन्हनि जे लाइ असांखे प्यार आहे, मोहबत आहे, त उन्हनि ते थोरी सख़्ती कयो। पंहिंजे बच्चनि ते, नौजवाननि ते सख़्ती कयो। बाबा न निकिरो, घर वियो, घर में वेही जेतिरो थी सघे अलाह जी इबादत कयो। अलाह जी इबादत सां गॾु गॾु जेके बि तव्हांजा ॿिया कमकार रहियल आहिनि उहे कयो। मुख़्तलिफ़ हवालनि सां माण्हू पंहिंजे पाण खे मशगूल रखी थो सघे, पर महिरबानी कजो, हे ॾुखियो वक़्तु आहे असांजे मथां। असां सभु ऑपोज़िशन आहियूं, गवर्नमेंट आहियूं, सभु हिकु थी विया आहियूं। हिन महिल असां सभिनीनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन बीमारी, हिन वायरस सां विढ़णो आहे। ऐं विढ़णो कीअं आहे जो असांखे एहतियात करणी आहे। जेतिरी एहतियात कंदासीं ओतिरो असां पंहिंजे पाण खे बि बचाईंदासीं, पंहिंजे आसे पासे वारे भातियुनि खे, घर भातियुनि खे, ॿाहिरि मोहल्ले वारनि खे बचाईंदासीं। इहो हिन जो सभिनीनि खां वधीक हल आहे। ऐं असां हुकूमत जी बि तॾहिं मदद था करे सघूं जॾहिं असां हिननि तमामु ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं। तव्हां सभिनीनि जे खे वरी मां रिक्वेस्ट थी कयां, नुसरत सैर अब्बासी ॿेली हथ थी ॿधांव, हे ॾुखे वक़्त में पंहिंजे पाण खे बचाइण जो, पंहिंजे घर भातियुनि खे बचाइण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो
चइबो आहे त एहतियात करे घर वेहूं, सफ़ाई कयूं, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखूं। ॿाहिरि बि जेको वञे उहो पंहिंजे न पंहिंजे मुंहं ते मास्क खणी पोइ वञे ऐं जल्दी सां वापसि मोटी अची वरी हथ धोई पंहिंजे घर में वेह। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी। जेकॾहिं तव्हां इन्हनि ते अमल कंदव त असां सभु तव्हांजा थोराइता हूंदासीं, बाह ॿेली हूंदासीं। हिक ॿिए जो साथ ॾियणो आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद,